अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शो ॼाण तव्हां सां गॾु आहियां। अॼुकल्ह को साॻो उनवान आहे ऐं उहो उनवान आहे सिंधी क्लासिकी शाइरी जी तरक़ीअ ऐं तरवीज हिसो ॿियों। हाणे कल्ह माइक ख़राबु थी पियो, अॼु बि साॻी हालत अथसि मूंखे, जेको आहे इन करे हिते जहिड़े बीहणो पए थो, जंहिंजे करे अव्हांखे उन में आवाज़ु कोन पियो आयो। उन साॻे उनवान खे मां थारोली माने कि उनखे मुख़्तसिर करे अव्हां जे ॾाढो पेश कंदुमि त उहे छा आहे, क्लासिकी शाइरी जी शुरूआत तरवीज कीअं थी आहे, तरक़ी कीअं थी आहे। इब्तिदा में अव्हां सां मां पहिरियों ज़िक्र करे चुको आहियां त इब्तिदा में क्लासिकल शाइरी असांखे ॿिनि सिटुनि जो शेर मिले थो, जंहिंजा मिसाल मां पहिरीं ऐं ॿी वीडियो में अव्हांखे ॾेई चुको आहियां त उनमें दोहो ऐं सोरठे खां अलावा काज़ी कादन जो असांखे जेको बेत आहे उहो ॿिनि सिटुनि जो मिले थो। ऐं उन खां पोइ शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो पिणु जेको शाइर हुयो, उन जे सिट वटि उन ताईं बि असांखे ॿिनि सिटुनि जो ई शेर मिले थो, वधीक जो शेर असांखे कोन थो मिले। पर उन जे विच में ॿिया बि केतिरा ई शाइर अचनि था जिन पिणु क्लासिकल शाइरी में शाइरी त कई, पर उन्हनि जूं सिटूं जेके हुयूं हैत जे लिहाज़ खां, घाड़े लिहाज़ खां ॿ सिटूं ई हुयूं ऐं ॿिनि सिटुनि खां मथे कोन हुयो, जंहिंजे करे उन्हनि में असांखे वाधारो ऐं सुधारो नज़र आयो आहे। पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, जीअं जीअं अॻिते हलंदा वियासीं, क्लासिकल शाइरीअ में नवां लाड़ा ऐं नवां रुझान ईंदा विया, उन में नवां मौज़ू ईंदा विया ऐं नयूं जेको आहे सो तरक़ीबूं ऐं इस्तिआरा तशबीह ईंदा विया। अहिड़े नमूने सां बेत पिणु तरक़ी कई। क्लासिकल शाइरीअ में जेको ॿिनि सिटुनि जो बेत हुयो उहो वधी 3, 4, 5 ताईं पहुतो। ऐं उन में कल्ह मां ॿुधाए चुको हुयुमि त उन में जेके अहम शाइर हुया, क़दीम सारे असां इब्तिदा जेका हुई उहा क़दीम शाइरी मंझां थी हुई। जेके ओहनियाण आहिनि असांखे क़दीम शाइरी मां मिलनि पिया, पर उन खां पोइ जेके शाइर आहिनि उहे ही सॼा लिखिया पिया आहिनि, जेके मां पंहिंजी वीडियो में ॿुधाइनि, जंहिंमें आवाज़ु घटि थो अचे पियो। शेख हमाद जमाली, शेख अब्दुल जलील चौहड़, हैदर सनाई, अहमद भट्टी, हान फ़कीर, भरपूर शाह, ऐं उन खां पोइ हिकु माना मुकमल सिलसिलो जेको जुड़ियो ऐं हलियो रहियो, उहो ई 3 शाइर हुआ। सभ खां पहिरियों हुयो काज़ी कादन, ॿियों आहे मखदूम नूह ऐं 3 नंबर ते आहे शाह अब्दुल करीम बुलड़िया वारो, जिन क्लासिकल शाइरीअ खे जेको आहे सो बुनियाद खां अॻिते ऐं मथे वधाइण जी कोशिशि कई ऐं अॻिते हलंदो रहियो। उन खां पोइ असां ॾिसूं था उस्मान एहसानी आहे असां वटि। उस्मान एहसानी जे लाइ जेको चयो वेंदो आहे त सिंधी अदब में पहिरियों शाइर आहे जंहिं तख़ल्लुस इस्तेमालु कयो ऐं उन शाइरीअ में 3 सिटुनि खां वठी 5 सिटुनि ताईं बेत खे पुॼायो। पर उन बेत जी इनफ़रादियत कहिड़ी हुई? इनफ़रादियत इहा आहे संदसि बेत जी त हुन वटि जेको शेर आहे, बेत आहे, उन बेत जे हर सिट में आख़िर में काफ़ियो अचे थो ऐं आख़िरी सिट जो जेको अधु चरणो आहे उहो ईंदड़ सिट में या ईंदड़ बेत में अधु चरण वापसि अचे थो, जंहिंजे करे उन में उनखे वतननामा में उनखे डिघो नज़म पिणु चयो वियो आहे। पर डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजे जे मुताबिक़ उहे बेत आहिनि जेके क्लासिकल शाइरीअ जी अहम कड़ी मंझां हिकु आहिनि। उन खां अॻिते जीअं जीअं असां अॻिते हलूं था त सिंधी क्लासिकी शाइरी तरक़ीअ जूं मंज़िलूं तय कंदी रहे थी। उन में कंहिं क़िस्म जी का खोट कोन आई आहे। जीअं जीअं असांजो शऊर वधियो आहे, जीअं जीअं असां पंहिंजे समाज में सोच सम्झ वधी आहे, शाइरनि वधीक जेको आहे सो ऊन्हाईअ सां, वधीक ॻूढ़ाईअ सां उन्हनि शयुनि खे बयानु करण जी कोशिशि कई आहे। अहिड़ी ई रीति असांखे केतिरा ई शाइर मिलिया आहिनि जेके अदब में मिलनि था ऐं जेके तहक़ीक़ खां पोइ मिलिया आहिनि। उन्हनि में असांखां ॿियो अहम शाइर जेको आहे उहो आहे लुत्फ़ुल्लाह क़ादरी। लुत्फ़ुल्लाह क़ादरी सिंधी क्लासिकल शाइरीअ जो हिकु अहम थंभु आहे, जंहिं पंहिंजी शाइरीअ में पंहिंजी शाइरीअ खे 7 बाबनि में विरहायो ऐं उहे 7 बाब या 7 उनवान जेके आहिनि अलॻि अलॻि आहिनि ऐं उन्हनि सभिनी उनवाननि ते हुन शाइरी कई आहे। उन शाइरीअ में हुन तसव्वुफ़, तौहीद, वहदानियत, हिकिड़ाई, महबूब, आशिक़, इन्हनि सभिनी शयुनि खे बयानु कयो आहे ऐं उन्हनि जी जेको आहे सो ज़रूरतनि खे बयानु करे असांजे साम्हूं पेश कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त
जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ अवामी शाइरीअ में मसइलनि खे सम्झायो आहे, सुलझायो आहे, अहिड़ी रीति शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी वरी वटि इन वटि तसवुफ़ ऐं तौहीद जा जेके पेचीदा मसइला आहिनि उहे ॻूढ़ाईअ सां बयानु कयल आहिनि। तोणे जो ही अहम शाइरनि मंझां हिकु आहे जंहिं बेत खे तक़वीत ॾिनी, बेत जी हैयत में सिटुनि में इज़ाफ़ो आंदो ऐं उनखे वधीक संवारियो ऐं सुधारियो। छाकाणि त असांखे पोयां जेको बेत मिले पियो मां अव्हांखे ॿुधायुमि एहसान उस्मानीअ वटि उस्मान एहसानीअ वटि उन जो जेको असांखे बेत मिले पियो उहो 5 सिटुनि ताईं त मिलियो आहे, पर उहो हर बेत सिट जे आख़िर में काफ़ियो अचे थो। ऐं हिन वटि जेके 7 मज़मून आहिनि उहे कुझु ही आहिनि। मंज दर्जे यानी कि जल जलालहू, ॿियो आहे सलूक सालिकन, ॿियो आहे सिफ़त चैन कलमन, चोथों आहे सभु सूरत में यार समायो। हाणे इन्हनि जेके बि उनवान आहिनि इन्हनि उनवाननि ते हिन जी अलॻि अलॻि शाइरी आहे। अवां पंहिंजे तयारीअ जे लाइ पंहिंजो पाण खे बहितर बणाइण जे लाइ इन जी वधीक तहक़ीक़ करण जे लाइ ऐं उनखे सम्झण जे लाइ डॉक्टर अब्दुल जब्बार जूनेजे जे जुल्द पहिरें में शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो हिकु मुफ़स्सिल अहवाल ऐं संदसि शाइरीअ ते जेको आहे सो लिखियलु आहे उनखे अव्हां ज़रूरु पढ़िजो जीअं अव्हां उनखे वधीक ॼाणे सघो। छाकाणि त हीअ हिकु बुनियादी वीडियो आहे जंहिंमें असां अव्हांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायूं था त सिंधी क्लासिकल शाइरीअ में बेत कीअं मंज़िलूं तय कंदे अॻिते वधियो आहे। बेत जो फ़न, बेत जो फ़िक्र हिकु अलॻि शइ आहे। जॾहिं असां उन ते आयासीं उन ते फ़िक्री पहलुअनि ते अलॻि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, पर हींअर असां जेको ॻाल्हायूं था उहो फ़नी लिहाज़ खां त उन में फ़न में कहिड़ी तब्दीली आई ऐं कहिड़ी जेको आहे सो नवाण आई, उन नवाण खे असां हिते बयानु कयूं था। ऐं उहा नवाण इहा आहे त हिन फ़र्द बेत जे सिटुनि में इज़ाफ़ो आंदो जेको 11 सिटुनि ताईं वञे थो। पर ॻाल्हि उते ई अचे थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ वांगुरु हिन जे कलाम जी एतिरी अहमियत कोन हुई जेतिरी शाह लतीफ़ भिटाई खे मिली। छाकाणि त हिन वटि मसइला दक़ीक़ आहिनि, ॾुखिया आहिनि, ॾुखी ॿोलीअ में ॿुधायल आहिनि। तोणे जो केतिरा ई लफ़्ज़ सोला ऐं केतिरा ई शेर सोलापुर कयल आहिनि। ऐं 5 आहे इश्क़ ऐं आशिक़ जे हाल बाबति, 7 आहे फ़िक्र ऐं फ़क़ीरनि बाबति, 7 आहे जोगियुनि ऐं सामियुनि जो ज़िक्र। ही 7 उनवान आहिनि। हिननि 7 उनवाननि ते काज़ी लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ जी जेका शाइरी आहे उहा मबनी आहे। कोशिशि करे असां इन्हनि जे फ़िक्र ते हिकु वीडियो अलॻि सां ठाहींदासीं जंहिंमें हिकु हिकु बेत सभिनी मां खणी अव्हां जारी रखंदासीं। ॿियो ॻाल्हि त मां अव्हांखे ॿुधायुमि त हिन उहो शख़्स आहे जंहिं तरक़ीअ जी राह में पंहिंजो भेरो भरियो ऐं बेत जी सिन्फ़ खे वधीक तरक़ी ॾियारी, बेत जी सिटुनि में इज़ाफ़ो आंदो ऐं उन में उनखे जेको आहे सो अञा वधीक आंदो। ऐं हिन जा मौज़ू जेके आहिनि उहे इहे आहिनि। ऐं उनखां अलावा जेके हिते हिन जा 2 शेर 3 शेर मां लिखिया आहिनि जेके अव्हां सां मां बयानु कंदुमि त जीअं असां ख़बर पए त हिन जे शेर में कहिड़ी अहमियत आहे ऐं उनखे कहिड़ी आहे। वधीक फ़िक्र ते असां उनखे पोइ ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे। चई करो वहदत सभु वजूद में हेका हिकु पसंदि, वहदत सभु वजूद में हेका हिकु पसंदि, ओए ॿियां बिहार थिया दावा दम न कनि, से मंझ ख़ैरत रहनि की न कयाऊं तकियो। शरीयत जे सोझरे हलिया ॾूंहुं हक़, शरीयत जे सोझरे हलिया ॾूंहुं हक़, तरीक़त तार कया विसरियनि वर्क, हक़ीक़त जे हालसी सोठाऊं साबिक, हीजे होए रसिया हाज़िक, मार्फत मुशाहिदो तिन खे। शाह लतीफ़ भिटाईअ पंहिंजे वॾनि हम असरनि खां जेका वॾा जेके शाइर हुया उन्हनि जो असरु क़बूलु कयो आहे। असांखे शाह लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में केतिरा ई अहिड़ा मिसाल मिलनि था जेके अॻु हिननि शाइरनि वटि मौजूदु हुया, पर उन वटि ॿोली जेका हुई उहा आम हुई जंहिंजे करे उनखे वधीक अहमियत आहे। ऐं उन वटि ॻूढ़ा मसाला न हुआ पर मसइलनि खे सुलझाए करे आसान बयानु कयो। अहिड़े नमूने सां हिते हिकिड़ो जेको इश्क़ ऐं आशिक़ जे हाल जे बाबति जेके शेर आहिनि उन जी ॻाल्हि थो करे। हुस्न हबीबनि जो पसी जे हिकार,
त तोखे सभु ॼमार वञे उञ वरिहन जी। हाणे इन जे अंदरि जेको फ़िक्र आहे उहो बंदे ऐं ख़ालिक जो आहे, जंहिं ते असां बाद में ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे। सिक तुंहिंजी सुपरी कयो कुयो करे कबाब, सिक तुंहिंजी सुपरी कुयो करे कबाब, आशिक़ ए सवाब जीअं पुछनि लाइ प्रीअ जे। सिक तुंहिंजी सुपरी अंदरि ॿारहीं आग, लाॻापा ऐं लाग वैर सभु वजूद जा। इन्हनि में असांखे अंदाज़ो इहो थिए थो त ही उहे शाइर आहिनि जिन पंहिंजे वजूद खे विञाए पंहिंजे ख़ालिक खे ॻोल्हण जी जेको आहे सो रस्तो लधो आहे। इन वजह असां हिते अंदाज़ो लॻायो त क्लासिकल शाइरी पंहिंजियूं मंज़िलूं तइ कंदी अॻिते वधी आहे। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी खां पोइ असांखे ॿिया शाइर मिलनि था, मियों शाह इनायत। मां उन ते अलॻि वीडियो कोन ठाहींदुमि, बसि इन ते बावर अवां सां हिते ई ॻाल्हायां थो ऐं उन जो नालो मां हिते लिखी थो छॾियां, जीअं असांखे ख़बर पए त मियों शाह इनायत पिणु जेको आहे सो क्लासिकल शाइरीअ जो अहम का रुकन आहे, जंहिं पंहिंजी सिटुनि में इज़ाफ़ो बि आंदो ऐं नई सिन्फ़ पिणु ईजाद कई। मियों शाह इनायत, मियों शाह इनायत क्लासिकल शाइरीअ खे अञा वधीक जेको आहे सो तक़वीद ॾिनी ऐं उनखे वधीक संवारे सुधारे अॻिते वधायो ऐं उन क्लासिकल शाइरीअ में हिकु नवाण आंदी। ऐं नवाण कहिड़ी आंदी? नवाण इहा हुई त असां वटि क्लासिकल शाइरीअ जा शाइर त पहिरियों बि मौजूदु हुया, जीअं लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ अलॻि सां उनवान ॾिना, ईअं ई मियों शाह इनायत वटि असांखे पहिरियों भेरो सुरवार रिसालो मिले थो, जेको 22 सुरनि ते मुश्तमिल आहे ऐं उन में 22 सुरनि में हीअ असांजो जेको मुकमल कलाम संदसि चयल आहे, जंहिं ते डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जंहिं तहक़ीक़ कई आहे। ऐं मां इन ते अव्हांखे ऑलरेडी ॿुधायो हुयो त जेके बि क्लासिकल शाइरनि ते जेका तहक़ीक़ थी आहे उन्हनि ते असां अलॻि वीडियो ठाहींदासीं। हिन जो कमु कहिड़ो हुयो? हिन जो कमु इहो ई हुयो त हिन पंहिंजे शाइरीअ में, क्लासिकल शाइरीअ में जेका रिवायत हले पई उन रिवायत खे अञा अॻिते कयो ऐं हिकु नई सिन्फ़ मुतारिफ़ कराई ऐं जंहिं सिन्फ़ खे चयो वेंदो आहे वाई। ऐं वाईअ जो मुअज्जिद जेको आहे सो चयो वेंदो आहे शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ खे। ठीकु आहे। ऐं बेत में उहा साॻी रिवायत ऐं साॻियूं सिटुनि जो इज़ाफ़ो जेको आहे उहो असांखे हिन वटि बि मिले थो। ऐं हिन खां पोइ जेको आहे उहो असांजो लाखेड़ो लतीफ़ आहे, जंहिं ते असां अलॻि सां वीडियो ठाहींदासीं ऐं उहा मुकमल वीडियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे बाबति हूंदी, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ उन शाइर ॿोलीअ खे, शाइरीअ खे उरूज ते पुॼायो, हर हिकु सिन्फ़ खे उरूज ते पुॼायो, तोणे जो उन कंहिं बि क़िस्म जी का नई सिन्फ़ ईजाद कोन कई, सभु पुराणियूं जेके पोयां मौजूदु हुयूं उन्हनि ते ई तिबे आज़माई कई ऐं तिबे आज़माई करे पंहिंजे लिहाज़ खां उन्हनि खे मुनफ़रिद पेश कयई ऐं मुनफ़रिद बि अहिड़ो जो पोयनि शाइरनि खां तमामु घणो अॻिते निकिरी वियो ऐं वरी संदसि पोयां ईंदड़ शाइर को बि संदसि दर्ज खे पहुची न सघियो। इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी वजह कामिलियत हुई, जंहिंजे करे असां सम्झी सघूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हर हिकु शाइर खां मथां हू आला ऐं बहितर कीअं रहियो आहे। उनजो सबबु इहे आहिनि त हुन वटि ॿोली, इस्तिआरा, तशबीहूं वग़ैरह पंहिंजा निराला आहिनि ऐं हुन अवामी अंदाज़ अपनायो आहे। ऐं असांजो जेको मौज़ू हुयो, थोरो हटूं पिया हुन खां, उहो मौज़ू असांजो इहो ई हुयो त क्लासिकल शाइरीअ में तरक़ी ऐं तरवीज में असां ॾिठोसीं त उस्मान एहसानीअ ताईं असांखे बेत 5 सिटुनि जो मिले पियो, पर उन बेत जी असांखे हिकिड़ी ख़ुसूसियत इहा हुई त उन जी 5 सिटुनि में काफ़ियो आख़िर में पियो अचे। ऐं हिन वटि वरी असां वटि शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी वटि साॻियो पुराणे तरीक़े जे मूजिबि जेको बेत जो तरीक़ो आहे, दोहा मेल, सोरठा मेल जे हिसाब सां उहे बेत लिखियलु आहिनि, पर हिन जा मौज़ू जेके आहिनि तौहीद, हिकिड़ाई, वहदत ऐं तरीक़त ऐं मार्फत वारा आहिनि, उन जे लिहाज़ खां बेत चयल आहिनि, जेके बि कुल 21 बाब आहिनि। 21 बाबनि ते संदसि सिंधी रिसालो चयल आहे ऐं उन सिंधी रिसाले में कुल 379 बेत आहिनि। उन खां अलावा ॿिया जेके बि संदसि 2 किताब आहिनि, मिनहाजुल मार्फत ऐं तोहफ़तुल सालिकीन,
उन मंझां हिकिड़े किताब में संदसि 21 सिंधी बेत शामिल आहिनि। मक़सदु त उन्हनि जी सम्झाणी सिंधीअ जे बेतनि में ॾिनल आहे। इहो असांखे हिकिड़ो तरक़ीअ जो नवाण जो मौज़ू मिलियो जंहिं ते असां ॻाल्हायोसीं। इनशाअल्लाह जेका असांजी नेक्स्ट वीडियो हूंदी, जेका ईंदड़ वीडियो हूंदी, उहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे बाबति हूंदी ऐं उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ क्लासिकल शाइरीअ जी जेका फ़नी ऐं फ़िक्री असां उन खां पहिरियों सिर्फ़ु असां उन जे फ़न ते ॻाल्हाईंदासीं त फ़न में लिहाज़ खां कहिड़ी जेको असां नवाण आंदी ऐं उन नवाण में कहिड़ा कहिड़ा ऐं उन सिटुनि खे कीअं वधायो ऐं विझायो आहे। तोड़े जो गॾो गॾु जेकर ज़रूरत पई असां उन फ़िक्र ते बि कोशिशि कंदासीं, ॻाल्हाईंदासीं। उमेदु थो कयां त हीअ मुंहिंजी जेका नंढड़ी कोशिशि आहे अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं इन बाबति को बि सुवालु हुजे अव्हां कमेंट करे सघो था ऐं जंहिं उनवान बाबति अव्हांखे वीडियो घुरिजे उहा लिखी छॾिजो त अव्हांजी ॾिसो हिन कमु करण में केतिरो ई वक़्तु लॻे थो। अव्हांजे लाइ असां वीडियो मां तयारु कयां थो त सिर्फ़ु जीअं अव्हां कंहिं बि क़िस्म जी परेशानी खां बची वञो। जेके असां किताब पढ़िया आहिनि या असां जेको इल्मु आहे जेतिरो बि आहे उन आधार ते असां अव्हांजे साम्हूं अचूं था। अव्हांखे जेको जंहिं उनवान ते वीडियो घुरिजे घटि में घटि 3-4 ॾींहं इंतज़ारु कंदा कयो त उनजी आउटलाइन ठही सघे, उन जे बाबति असां जेको आहे सो नवाण आणे सघूं ऐं कहिड़े टॉपिक खे कीअं ॻाल्हाइजे उन ते असां वधीक ॻाल्हाए सघंदासीं ऐं ठाहे सघंदासीं। उमेदु थो कयां त हीअ कोशिशि अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अल्लाह हाफ़िज़।